अस्सलाम वालेकुम नाजरीन, SS न्यूज़ सगद माहिया हिराबा से सबका पेरालंदासी हेडलाइंस की तरफ। IMF जी मैनेजिंग डायरेक्टर पाकिस्तान में मौत सबब मुतासिर थींदड़नि सां हमदर्दीअ जो इज़हार कयो आहे। आलमी मालियाती फंड जे तर्जुमान ईस्टर पेरिस चयो आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान सां MT IMF जी तामीरी ॻाल्हि ॿोल थी आहे। पाकिस्तान जी मौत मुतासिरनि जी बहालीअ लाइ मदद कयूं पिया। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर हिसाबदार चयो आहे त पाकिस्तान जा नाणे जी मटासटा वारा ज़ख़ीरा 4 न पर 10 अरब डॉलर आहिनि। कमर्शियल बैंकुनि में पियल 6 अरब डॉलर बि पाकिस्तान जा आहिनि। कर्ज़ वक़्त ते वापसि करे रहिया आहियूं। IMF जो वफ़द जल्द पाकिस्तान जो दौरो कंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अटे जी खोट, अघु वधण ऐं महांगाईअ ख़िलाफ़ औरतुनि समेत शहरनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरा, धरना। महांगाईअ जे मारियल माण्हुनि जो चवणु आहे त अटे समेत आम वाइपे जी शयुनि जा अघ आसमान ते पहुता आहिनि। ग़रीब माण्हू ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। हुक्मरान ख़ुदा जो ख़ौफ़ कनि। सांगड़ भरिसां ॻोठ इक़बाल अहमद बुर्दी वटि तेज़ रफ़्तार कार जो बीठल ट्रक खे टकर, ॿ ॼणा फ़ौत, 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फ़ौतियुनि जी सुञाणप ड्राइवर खमीसो वसाण ऐं 9 वरियनि जे ॿारड़े खमीसो जुणे जो तौरु थी आहे। दोदापुर भरिसां पुनू भट्टी थाणे जी हद में मंदराणी कटोहर बिरादरियुनि जे 2 धुरियुनि में पुराणी तकरार तां ॿिए ॾींहुं बि जदीद हथियारनि सां फायरिंग जारी। इलाइक़े वासी घरनि में महदूद थी विया। वरी खूनरेज़ी जो ख़तरो, हद जी पुलिस वाक़े वारे हंधि ॾांहुं रवानी थी वई। दादू में बल्दियाती इलेक्शन बोर्ड मुतासिरनि जे अहंजनि में इज़ाफ़ो करे छॾियो। DC गैर मुल्की ऐं मुल्की NGOs खे ॻोठनि में पंहिंजूं सरगर्मियूं बंदि करण जो हुकुम ॾेई छॾियो। डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे उम्मीदवारनि पारां NGOs खे चूंड मुहिम में इस्तेमालु करण जूं शिकायतूं मिलियूं आहिनि। इन करे इहो क़दम खंयो वियो आहे। पाकिस्तान जी मशहूर अदाकारा महविश हयात बाबति अफ़वाह गर्दिश करे रहिया आहिनि त हिन पंहिंजी सिक्योरिटीअ लाइ प्राइवेट बॉडी गार्ड मुक़ररु कया आहिनि। महविश हयात सियासी ख़बरुनि ऐं पाण ते तनक़ीद खां पोइ बॉडी गार्ड्स खे भर्ती करण जो इत्तला ॾिनो आहे। रिपोर्टनि मुताबिक़ महविश हयात पंहिंजी चुरपुर ऐं ॿियनि सरगर्मियुनि ते बि पाबंदी लॻाए छॾी आहे। नाज़रीन, ही हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।